सॼी सिंध में लॉकडाउन सबब पुरहित परेशान आहिनि। संदन सार लहण जी अपील ॿारड़ा हाणे बुखनि ते पहुची विया आहिनि। मज़दूरी लाइ आयल मज़दूरनि जा सबको न्यूज़ सां वीचार। जॾहिं त थड़ी मोहब्बत शहर मुकमल बंद रहियो, पुलिस जा गश्त वक़्फ़े में जारी। हुकूमत के घुर्जे त संदन जे राशन पाणी जो बंदोबस्त करे ऐं पाक फ़ौज जे हथारूं सभिनी मुस्तैक़ खे पंहिंजी निगरानी में ॾियनि त जीअं सही हक़दारनि खे मिली मज़दूरनि जो हुकूमत खे अमलूं। छा अथई? साईं मोहम्मद हाशिम कहिड़ी ज़ात जो? लाशारी। ॾियालाल हे तूं छा कंदो आहीं? साईं मज़दूरी कंदा आहियूं। सफ़ा असां बि बछड़े वाल माण्हू आहियूं, रोज़ी जे ॾाढे लाइ परेशान आहियूं। हाणे असां ईअं सखणे मोटिया था वञूं। छो अॼु कम ते न चढ़ियव? न चढ़ियासीं साईं, पुलिस साईं फ़ौज न कयो आहे, कोन्हे का इन्ही जे करे बीमारी आहे छा? हा, बीमारी जे लाइ चवनि था न निकिरो या कीअं। पोइ अॼु घर कीअं वेंदे? हथे सखणे? साईं हथे सखणे वञूं था बसि। कम न कयो? न कयो, वारनेस जी बीमारी असां मुटिया था आहियूं, सुबुह लाख बेरोज़गार आहियूं, हथ में कुछ भी कोन्हे। अच्छा, पोइ माना हथे खाली पिया वञो? घर हथे खाली था वञूं। अच्छा, घणी मज़दूरी मिलंदी अथव रोज़? मज़दूरी मिलंदी आहे 400 खनि। बसि उन में बि गुज़ारो हाणे उहा